लाड़काने में सिंधियत बि संगत शाख सिटी पारां सिंध जे बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। प्रेस क्लब अॻियां ॾींगे ऐं भंडार बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ अदीबनि, शाइरनि ऐं सियासी समाजी अॻवाननि तरफ़ां नायाब सरकश अहमद अली साबिर चांडियो, ख़ालिद चांडियो, हुबदार टोटाणी, अज़ीज़ नवाज़ हुलियो, डॉक्टर तारिक सुमरो, शम्स चांडियो, इनाम गुल सांगी, सईद सियाल जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। एहतजाज में सलीम अब्बासी, सारंग शेख, नज़ीर कुरैशी, गफ़ार ख़ान, सज्जाद गाडेही, रफ़ीक सुमरो, हफ़ीज़ चांडियो, वकार चांडियो ऐं ॿियनि बि शिरकत कई। एहतजाज कंदड़ अॻवाननि चयो त विरहाङे खां पोइ वफ़ाक़ पहिरें ॾींहं खां सिंध ऐं सिंधी माण्हुनि सां माटेली माओ वारो सलूक कयो आहे। हर दौर में सिंध जे माण्हुनि ऐं सिंधी वसीलनि खे फुरियो लुटियो वियो आहे। कॾहिं कराची ते अख आहे त कॾहिं सामूंडी पटी गिड़काइण जा जतन थी रहिया आहिनि। उन्हनि चयो त कॾहिं नएं सूबे जा ऐलान थियनि था त कॾहिं कालाबाग डेम ऐं थल केनाल जी सूरत में सिंध ते हमिलो कयो वञे थो। अदीबनि ऐं शाइरनि चयो त सिंध जी हुकूमत वफ़ाक़ सां कब्ज़े करण में मिलियल आहे। पीपी खे सिंधी माण्हुनि वोट ॾेई इक़्तिदार ॾिनो पर मोट में पीपी हुकूमत सिंध विकिणी छॾी। हाणे इहा ॻाल्हि चिटी थी साम्हूं आई आहे त पीपी हुकूमत एनओसी ॾेई ॾींगे ऐं भंडारी ॾेठ खपाए छॾिया आहिनि। अदीबनि ऐं शाइरनि चयो त सिंध हुकूमत फौरन बेटनि ते थींदड़ अॾावत बंदि कराए ऐं सिंध असेंबली में ठाराव मंज़ूर कराए ऑर्डिनेंस खे रद्द करे ॿी सूरत में मुल्कगीर एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।